सिंध हाई कोर्ट में गुम थियल टिकटॉकर जी बाज़ियाबी न थियण ख़िलाफ़ ॿुधणी थी। अवां खे ॿुधायूं पिया न थियण ख़िलाफ़ केस जे ॿुधणी जे हवाले सां सिंध हाई कोर्ट में गुम थियल टिकटॉकर ऐं यूट्यूबर अली हसन जी बाज़ियाबी न थियण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी थी। टेलीफोन लाइन ते मौजूद है कराची में हबीब जमाली। जी हबीब जमाली। जी बिल्कुल। सिंध हाई कोर्ट में टिकटॉकर यूट्यूबर अली हसन के बाजियाब न कराइण खिलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ॿुधणी थी आहे। इन ॿुधणी दौरान अदालत SSP रेलवे तरफ़ां पेश न थियण ते कावड़ जो इज़हार कयो। अदालत SSP रेलवे के ज़ाती हैसियत में तलब करे वरितो। अदालत 31 मई ते SSP रेलवे के पेश थियण जो हुकुम ॾिनो। दरख़्वास्त गुज़ारिश जणाए त संदसि पुटु 18 जून 2023 खां गुम आहे। 18 जून ते संदसि पुटु रेलवे पुलिस स्टेशन सखर में ॾिठो वियो। लाॻापियल पुलिस स्टेशन ते वियसि त उन्हनि चयो त अव्हां जे पुट खे जेको आहे आज़ादु करे छॾींदा, पर अञा ताईं उनजो को ॾस पतो न आहे। दरख़्वास्त गुज़ारिश जणाए त केतिरा ई भेरा DIG सखर ऐं रेलवे पुलिस स्टेशन जूं जेकी अख़्तियारियूं आहिनि उन्हनि सां मिलियसि, पर को बि पतो न पियो आहे। हिन दरख़्वास्त जेको आहे हाणे सिंध हाई कोर्ट SSP रेलवे खे ज़ाती हैसियत में पेश थियण जो हुकुम ॾिनो आहे। जी हबीब जमाली, अपडेट करण लाइ महिरबानी।